शहदादकोट में फरहान नात काउंसिल पारां 13वीं मरकजी महफ़िल नात जश्न ईद मिलाद उन नबी थी गुज़री। शहर जे मज़दूर शादी हाल में रथियल मिलाद जी तकरीब में सवे आशिकान रसूल शिरकत कई। मुल्क जे नामवारे नकीब साहिबज़ादा कामरान फारूक कमर कादरी ऑफ विहाड़ी मखसूस अंदाज में निकाबत जा फराइज़ अंजाम ॾेई माण्हुनि खे झूमायो। नाले वारे नात ख़्वान मोहम्मद फरहान अली कादरी, मोहम्मद ज़ैन अतारी कादरी, तुफ़ैल अहमद कादरी ऐं ॿियनि शुरका जी फरमाइशन ते सिंधी, उर्दू ऐं पंजाब में नातूं ऐं मनक़बतूं पढ़ी खेनि झूमाए छॾियो। उन मौक़े ते काउंसिल जे सरपरस्त आला मोहम्मद फरहान अली कादरी, बानी चेयरमैन दीदार सुमरो, तहरीक मिनहाजुल क़ुरान लाड़काणे जे अॻुवाण अब्दुल अज़ीज़ कासमानी, उस्ताद शाहनवाज़ चिश्ती ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन नफ़्सा नफ़्सी ऐं घुट वारे माहौल में नात जूं महफ़िलूं रूहानी जहाद ऐं अज़ीम इबादत आहिनि। इन जो एतमाम ऐं शरीक कंदड़ अल्लाह पाक जा चूंडियल व मुबारकबाद जे क़ाबिल बाना आहिनि। मुक़र्ररनि चयो त काउंसिल जे सरपरस्त आला मोहम्मद फरहान अली कादरी नातुनि जे ज़रिए पूरी दुनिया में इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रोग़ खे हिकु मिशन तौर पखिड़ण में अहम किरदार अदा कयो आहे। सदन कोशिशनि सां ई माण्हुनि जो पंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कमज़ोर थींदड़ ईमान ऐं क़ल्बी ताल्लुक़ हिकु दफ़ो ॿीहर मज़बूत थियो आहे। अहिड़ियूं महफ़िलूं उन ताल्लुक़ खे वधीक मज़बूत करण जो ज़रियो आहिनि। माण्हुनि खे घुर्जे त अहिड़नि महफ़िल में शिरकत करे पंहिंजी दुनियाई आख़िरती संवारनि। हिननि चयो त मुल्क जे नामवार नात ख़्वान मोहम्मद फरहान अली कादरी जी सरपरस्ती में फरहान नात काउंसिल जो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़याम ऐं अमल आंदो वियो आहे। नात ख़्वाननि जी तरबियत ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़रोग़ लाइ कोशिशूं जारी आहिनि। उन मौक़े ते काउंसिल जे नात ख़्वाननि पिणु सनाख़्वानी पिणु कई। आख़िर में मुल्क क़ौम जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। कैमरामैन वकार भटिया सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ सिंध, लंडन, शहदादकोट।